श्री सुखमनी साहिब अष्टपदी छई पौड़ी सती। जय प्रसाद तू प्रगट संसार, तिस प्रभु को मूल न मन बिसार। जय प्रसाद तेरा परताप, रे मन मूड तू ताको जाप। जय प्रसाद तेरे कारज पूरे, तिसै जान मन सदा हजूरे। जय प्रसाद तू पावे साच, रे मन मेरे तू तासे राच। जय प्रसाद सबकी गत होय, नानक जाप जपै जप सोय। जय प्रसाद सबकी गत होय, नानक जाप जपै जप सोय। जय जय कृपा सां तू हिन दुनिया में पैदा प्रकाश थियो आहीं, तंहिं प्रभु खे तू कॾहिं बि न पंहिंजे अंदर मां विसार। जय जय कृपा सां तुंहिंजो हेॾो जस थियो आहे, उन प्रभुअ खे ऐं मूर्ख मना तू यादि कर न विसार। जय जय कृपा सां तुंहिंजा सभु कारज मनोरथ रास थियनि था, तंहिंखे हे मन सदा सम्झ त आहे हाज़रा हज़ूर न विसार। जंहिं जी कृपा सां ई तूं सच खे पाए सघी थो, तंहिं प्रभुअ सां ऐं मन मुंहिंजा तूं रतल रहो न विसार। जंहिं जी कृपा सां सभिनी जी मुक्ति थिए, तंहिं जपण योग्य प्रभुअ जो तूं जप कर न विसार। मन प्रबोध 5वें खां 28वें ताईं। संतन में पापियुन में एक ही आए धर्मन में, नूरी गोबिंद गाए मना सतगुर साईं मुल्कन में। पीर पैगंबर औलिया सब एक जा सुंदर रूप, नूरी गोबिंद गाए मना अरहंद जागे ज्योत अनूप। सुख साचो जे तू चाही, संत जना के चरना वे, नूरी गोबिंद गाए मना दुर्लभ उत्तम मानिक दे। कौरिया खातिर रत्न विन्यायन, मोह माया में प्या लोक अटकन, नूरी गोबिंद गाए मना बरमन में प्या मूर्ख भिटकन, नूरी गोबिंद गाए मना बरमन में प्या मूर्ख भिटकन। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान,
यतन में रतन जो रहे तो पके निश्चिवारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जा रे, चिंता खुशी खान यारो, हसजना है चाहे न की क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, चिंता बिना जो करे तो सुधारो, फल की इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष आई द्वेष त्यागे तो जो भलो आई बुरो, चिंता रहित जो न उमेदू अरे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ईमान अपमान, छद गर्मी आई सुख दुख सबिन में समाभाव रखे तो, रहे राजी सबते निंदा स्तुति में सागी रीत हले तो, धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो छो। जय 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 जगदीश हरे।
Nori Granth, page 617. मीरा मीरा निर्मल नाम तुंहिंजो अमर अबनासी, तुंहिंजो ध्यान दिल में मुंहिंजी मथुरा काशी। मीरा मीरा चाकर राखो जी, भजन तुंहिंजो मीरा, तुंहिंजो कीर्तन आहे शक्ति, खजानो त जीवन जो आहे। मीरा तुंहिंजी भक्ति, मीरा मीरा चाकर राखो जी। अॼु ॾींहुं तुंहिंजी उथे वर वर यादगिरी, उथे रूप तुंहिंजो वञे सभु दिलगिरी। मीरा मीरा चाकर राखो जी। अॼु वरी ॾे असांखे आसीस पुष्प प्यारा, तुंहिंजे चरणनि में वेही थियो मींहं में न्यारा। मीरा मीरा चाकर राखो जी। Meera, Meera, immortal and eternal is your pure name. Meditation on you in the depth of my heart is for me a pilgrimage to Mathura and Kashi. Meera, O Meera, pray accept me as your humble servant. O Meeran, your devotional songs and your hymns are full of divine power. Indeed, my devotion for you, O Meera, is the very treasure of my life. Meera, O Meera, pray accept me as your humble servant. This day I remember you again and again, and even as I visualize your divine form, freed I am from all anxiety and concern. Meera, O Meera, pray accept me as your humble servant. This day, once again, bestow on us the flowers of your blessings. Let us sit at your lotus feet and experience your unique love. Meera, O Meera, pray accept me as your humble servant. ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो
हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, 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 दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हां जे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारो प्रभु पंहिंजे कृपा में मूंखे वरी अॼोके पवित्र ॾींहुं हिन पवित्र आस्थान ते वठी अचे थो ऐं तव्हां सभिनि जो वरी दर्शन करे, तव्हांजा मुश्कंदड़ मुखड़ा, तव्हांजूं चिमकंदड़ अखियूं ॾिसी, तव्हां प्यारनि खे मिली मुंहिंजी दिलि केॾो न प्रसन्न थिए थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं तव्हांखे अॻे ई ख़बर आहे, अॼोके ॾींहुं 1933 में on the 4th of June 1933, 4 जून 1933 आर्तवार जो ॾींहुं हो। गुरुदेव साधू वासवानी, मीरा विद्या हलचल
जो ॿिज पोखियो। हिकु नंढिड़ो स्कूल बालकनि लाइ खोलियो वियो। इन ॿिज मां हींअर केॾा न वॾा वण निकिता आहिनि, जिन वणनि जे छाया हेठि हज़ारे विद्यार्थी विद्या वठी रहिया आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कॾहिं पाण खां पुछियो अथव ही सुवाल त गुरुदेव साधू वासवाणी हिकु वक़्तु वॾनि कॉलेजनि जा प्रिंसिपल्स हुआ। He was the principal of the Dayal Singh College, Lahore. He became the principal of the Victoria College, Cooch Behar. And then the Maharaja of Patiala requested him to come and take charge of his big college, the Mahendra College at Patiala. वॾनि कॉलेजनि जो प्रिंसिपल थी रहियो हो। ही नंढो स्कूल छा वास्ते खोलियाई, छा वास्ते? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव साधू वासवानी ॾिठो त भारत जी हिकु तमामु वॾी ज़रूरत आहे सची विद्या, सची विद्या। स्कूलनि ऐं कॉलेजनि में जा विद्या ॾिनी वञे थी, सा बेशक दिमाग़ जी ताक़त खोले थी। Brain power has been developed, technological progress has been made, but the problems that are before the nations today, the problems that are before civilization today, the problems that are before India today, they will not be solved by the developed brain alone. Illumined hearts are needed. Awakened hearts are needed. Hearts filled with the spirit of love and sympathy and compassion are needed. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव साधू वासवानी ॾिठो त जेका विद्या हींअर स्कूलनि ऐं कॉलेजनि में ॾिनी वञे पई, उहा विद्या इंसान जी इंसानियत नथी खोले। ओवर अ सेंचुरी अगो, 100 वरियनि खां बि वधीक अॻु, हिकु सदीअ खां बि वधीक अॻु, स्वामी विवेकानंद पंहिंजो आवाज़ उथारियो हो ऐं स्वामी विवेकानंद चयो हो, what India needs today is a character building education, a man making education, a life building education. स्वामी विवेकानंद भारत में दौरा हया, पोइ चयाईं त भारत जी हिकु वॾी, हिकु मुख्य ज़रूरत आहे नई विद्या। उहा विद्या जा विद्यार्थियुनि जो चरित्र ठाहे, उहा विद्या जा इंसान खे इंसान बनाए। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अफ़सोस हिन वक़्त जा विद्या ॾिनी वञे थी स्कूलनि ऐं कॉलेजनि में, ऐं विद्यार्थियुनि खे स्वार्थी थी बनाए। हिकु हिकु विद्यार्थी चाहे मां वॾो नंबर अचां, छा वास्ते? इन वास्ते त मूंखे वॾी नौकरी मिले, मूंखे वॾो पघार मिले, मूंखे वॾो पोज़ीशन मिले। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सची विद्या त दिलि जे अंदरि ॿियूं इम्पल्सिस खोले थी। सची विद्या असांजे दिलि जे अंदरि हमदर्दी खोले थी, दया जो भाव खोले थो, शेवा जी शक्ति खोले थी। ऐं इन करे
गुरुदेव साधू वासवाणी अॼोके ॾींहुं 1933 में फ़क़ति हिकु नंढिड़ो स्कूल खोलियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन मीरा विद्या हलचल जो हिकु आवाज़ आहे, हीअ इंसानियत में वधो, इंसानियत में वधो, सचा इंसान थियो। छा थियो जेकॾहिं तव्हां लख ऐं करोड़ कमाया, लख ऐं करोड़ इते ई छॾे वेंदा? छा थियो जेकॾहिं तव्हांखे जगत में मान शान वॾाई मिलियूं, मान शान वॾाई त इते ई रहिजी थी वञे? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सच्चा इंसान बनो, सच्चा इंसान बनो, सच्चा इंसान बनो। ऐं अॼु दिलि जे अंदरि वरी वरी मूं संत कबीर जे बाणीअ जा ही अखर पे उचारिया आहिनि, पाण खे यादगिरी पे ॾियारी अथनि। संत कबीर चवे थो न, हिकु हंधि पंहिंजे बाणीअ में संत कबीर चवे थो न, मीठा बोलण, निह चलण, हथाऊं भी कुछ दे, रब तना दे पास वो जंगल क्यों ढूंढे। संत कबीर चवे थो त जेकॾहिं तव्हीं फ़क़ति इहे टे ॻाल्हियूं करियो, वधीक करियो न, वधीक तव्हांखे कुझु करिणो की न आहे, फ़क़ति इहे टे ॻाल्हियूं तव्हांखे करणियूं आहिनि। मीठा बोलण, मिठो बोलियो, निह चलण, निवृत में हिक ॿिए सां वर्ताव करियो, हथाऊं बि कुझु दे, हथनि सां ॾींदा रहो, ॾींदा रहो, ॾींदा रहो। तव्हीं जे इहे टे ॻाल्हियूं सिखिया करणु ज़रूरी की न आहे त तव्हीं प्रभुअ जे तलाश में वञो। तव्हीं ॾिसंदा प्रभु पाण तव्हांजे पुठियां पियो अचे, तव्हांखे पियो सॾे, तव्हांखे पियो चवे तरस तरस, मां तुंहिंजो दर्शन करणु चाहियां थो। प्रभु ईअं कंदो आहे। प्रभु पाण आयो न, पुंडलीक जे द्वार अची बीठो न, पुंडलीक जो दरवाज़ो अची खुरकायई न, दरवाज़ो खोल, दरवाज़ो खोल। पुंडलीक कृष्ण ॿाहिरि बीठो आहे तुंहिंजे दर्शन वास्ते। प्रभु पाण अचे थो। जॾहिं इंसान जे जीवन में इहे टे ॻाल्हियूं खुलनि थियूं, मीठा बोलण, निह चलण, हथाऊं बि कुझु दे। मीरा स्कूल में हिकु हिकु विद्यार्थीअ खे इहा सिख्या ॾिनी वञे, मिठो बोलियो, मिठो बोलियो। जंहिं ज़माने में असीं रहूं था, तकड़ जो ज़मानो, तकड़ जो ज़मानो, पोइ तकड़ में तिखो ॻाल्हाए ॾींदा आहियूं, तकड़ में कौरा शब्द ॻाल्हाए ॾींदा आहियूं। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मिठो बोलियो, मिठो बोलियो, मिठो बोलियो। गुरु नानक देव जिन चयो न त तव्हीं जॾहिं हीअ दुनिया छॾे अॻिते हलंदा, प्रभुअ जे दरबार जे ॿाहिरां फ़रिश्तो बीठो हूंदो। फ़रिश्तो तव्हां खां हिकु ई सुवालु पुछंदो, तव्हीं मिठो बोलणु सिखिया आहियो? तव्हीं मिठो ॿोलींदा आहियो? हिक ॿिए सां मिठीअ तरह ॻाल्हाईंदा आहियो? जे तव्हीं चवंदा हा, त चवंदो तव्हांजियूं बंदियूं ॾिसण जी ज़रूरत कोन आहे, तव्हीं हलो अंदरि। यू डिज़र्व टू एंटर द किंगडम ऑफ हेवन। पर जेकॾहिं तव्हीं चवंदा त कॾहिं कॾहिं असीं तिखो बि ॻाल्हाईंदा आहियूं, कॾहिं कॾहिं असीं कावर गुस्से में के अखर चई ॾींदा आहियूं, फ़रिश्तो चवंदो तरसो, तव्हांजूं बंदियूं खोलियूं, ॾिसूं त तव्हांखे लाइक़ी आहे या न। तव्हीं अंदरि प्रभुअ जे दरबार में
घिरण जी तव्हांखे लाइक़ी आहे या न? मिठो ॿोलियो। हिकु हिकु विद्यार्थीअ खे इहा सिख्या ॾिनी वञे, मुंहिंजा प्यारा तूं मिठो ॿोल, मुंहिंजी प्यारी तूं मिठो ॿोल, हिक ॿिए सां मिठीअ तरह ॻाल्हाए। मिठो ॿोलणु, निह चलणु, निह चलणु, निह चलणु। विद्या, सची विद्या जी निशानी इहा अथव। ऋषियुनि चयो आहे, विद्या ददाति विनयम, विद्या दत्ताति विनयम। विद्या छा थी सेखारे असांखे? विद्या कहिड़ी बख़्शीश, कहिड़ी गिफ्ट असांखे ॾिए थी? विद्या बेस्टोज ऑन अस द गिफ्ट ऑफ ह्यूमिलिटी। ऐं विद्या असांखे सेखारे थी त असीं वधीक वधीक निमाणा थियूं, निमाणा थियूं, निमाणा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांखे अभिमान छाजो आहे? छाजो अभिमान अथऊं? उन्हनि ॻाल्हियुनि जे ॻाल्हियूं हिते ई रहिजी थियूं वञनि, असां सां हलनि कीअं थियूं? उहे ॻाल्हियूं जिन खे ट्रू रियल एग्ज़िस्टेंस आहे की न? असांखे अभिमान आहे पैसे जो, पदार्थ जो, असांखे अभिमान आहे विद्या जो, असांखे अभिमान आहे मान शान वॾाईअ जो, असांखे अभिमान आहे उहिदे इक़बाल जो, असांखे अभिमान आहे पंहिंजे सूंहं जो। इहे ॻाल्हियूं त अॻिते हलनि नथियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ छो एॾो अभिमान? एॾो अभिमान छो? नूरी ग्रंथ जो हिकु वचन वरी वरी दिलि जे अंदरि उचारींदो आहियां, वरी वरी पाण खे यादगिरी ॾियारींदो आहियां। नूरी ग्रंथ में गुरुदेव चवे थो, कुदरत कणे जो, कुदरत कणे जो आहीं तूं कणो, कुदरत कणे जो आहीं तूं कणो। पोइ अभिमान तोखे छो एॾो घणो? तूं आहीं केरु? द यूनिवर्स इज सो वास्ट। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अमेरिका जो प्रेसिडेंट थियोडोर रूसवेल्ट थी वियो आहे। इन प्रेसिडेंट लाइ ॾाढी इज़त माण्हुनि खे अमेरिका में। थियोडोर रूसवेल्ट। पोइ थियोडोर रूसवेल्ट पंहिंजे डायरी में लिखे थो, चवे थो कॾहिं कॾहिं मुंहिंजे अंदरि अभिमान अची उथंदो हो त मां हेॾे मुल्क यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, विच इज़ रिगार्डेड एज कंट्री नंबर 1 इन द वर्ल्ड, मां उन जो प्रेसिडेंट आहियां। अभिमान अची अंदरि उथंदो हो। पोइ चयईं मुंहिंजो हिकु मित्र एस्ट्रोनॉमर बेब, बेब, मां मिस्टर बेब खे घुराईंदो हुउसि ऐं खेसि चवंदो हुउसि त मुंहिंजे अंदरि अभिमान अची उथियो आहे, मूंखे कुझु ॿुधाए कीअं अभिमान अंदरि खुपी न वञे। पोइ मूंखे मिस्टर बेब वठी हलंदो हो वाइट हाउस। वाइट हाउस में प्रेसिडेंट रहंदो आहे। वाइट हाउस मां ॿाहिरि वठी हलंदो हो, चवंदो आसमान ॾे निहार, आसमान ॾे निहार। आसमान में तारा अथई, जिन तारनि जी जोत करोड़ा साल अॻे निकिती, करोड़ा साल अॻे जोत निकिती, सा अॼु असांखे पहुचे थी। जस्ट इमेजिन, मिलियंस ऑफ इयर्स अगो उहा जोत निकिती, अॼु असांखे पहुचे थी। यानी एॾी वॾी यूनिवर्स आहे। हाउ वास्ट इज़ द यूनिवर्स। नाउ द साइंटिस्ट टेल अस दैट इट इज़ एन एक्सपेंडिंग यूनिवर्स इन विच वी लिव। What the universe was today, it will not be tomorrow. It will be a greater universe. What the universe was yesterday, it is not today. It has expanded. It is an expanding universe. Every day it keeps on expanding, expanding. In सृष्टिअ में असांजी पृथ्वी छा आहे? बयाबान में मिट्टीअ जो हिकु कणो,
बयाबान में मिटीअ जा कणान हिते ॻणण वञी शुरू करियो, अलाए केतिरा जन्म लॻनव रुगो ॻणींदे। हिकु जन्म में त कोन ॻणे सघो, पर अलाए केतिरा जन्म लॻी वञनव ॻणींदे। त यूनिवर्स सॼी सृष्टि, तंहिंमें असांजी पृथ्वी आहे हिकु कणो। कुदरत जे कणे जो आहीं तूं कणो। पृथ्वी हिकु कणो, तंहिं सॼी पृथ्वीअ में असांजो एशिया कॉन्टिनेंट कणे जो कणो। एशिया कॉन्टिनेंट वरी इंडिया हेॾिड़ो नक्शे में ॾिठो अथव न, हेॾिड़ो हेठां ई हेठां बीठो हूंदो आहे वीचारो। कुदरत जे कणे जो हिकु कणो। वरी इंडिया में असांजो महाराष्ट्र हेॾिड़ो थींदो आहे, हेॾिड़ो ॾिसण में न अचे। कुदरत जे कणे जो हिकु कणो। वरी महाराष्ट्र में पूनो त असली माॻे ई पतो कोन पवे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां मां हिकु हिकु आहे केरु आहियूं छा? कुदरत जे कणे जो आहीं हिकु कणो, पोइ अब मां तोखे छो एॾो घणो। मां त जेकर चाहियां हिकु हिकु सत्संगी भाउ ऐं भेण इहे अखर पटीअ ते लिखी पंहिंजे घर जे भित ते हणी छॾे। लंघो तव्हांखे यादगिरी पवे तव्हीं आहियो कुझु की न। जॾहिं इहा परूर तव्हीं पाईंदा तव्हीं कुझु की न आहियो, यू विल अटेन टू सेल्फ रियलाइज़ेशन। दैट इज़ सेल्फ रियलाइज़ेशन। सेल्फ रियलाइज़ेशन इज़ टू रियलाइज़ योर नथिंगनेस। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मिठो ॿोलणु, निह चलणु, मिठो ॿोलणु, मिठो ॿोलियो। अमेरिका जो हिकु राइटर आहे यूजिन फील्ड, लिखे थो हिकु पुस्तक में, चए थो मां कॾहिं थकल टुटल हिकु होटल में वियुसि। चयो मां जेकर काफ़ीअ जो प्यालो पीआं। वेटर मूं वटि आयो ऐं तमामु कड़क आवाज़ में चईं असां वटि हेठियूं शयूं तयारु आहिनि, हीअ तयारु आहे, 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 तोखे छा खपे? चईं तॾहिं मां चवांसि थो मुंहिंजा प्यारा, मूंखे हिकिड़ो प्यालो काफ़ीअ जो खपे ऐं ॿ टे मिठा अखर। माण्हुनि खे मिठनि अखरनि जी ज़रूरत अथव। टर्जनेव, रशिया जो वॾो लेखक, चवे थो हिकु राति जो सियारे जी राति थधि पई, मां हिकु रस्ते तां अची लंघियुसि। हिकु वीचारो फ़क़ीर, अ बेगर, पुअरली क्लैड, मूंखे चवे थो मूंखे कुझु ॾे, थधि आहे ॾाढी, मूंखे कुझु ॾे। मां कुझु वठी खां ऐं चांहि जो प्यालो पीआं। चईं उन वक़्तु मां पंहिंजे खीसनि में ॾिसां थो, हिन खीसे में ॾिसां थो, हिन खीसे में ॾिसां थो, हिन खीसे में ॾिसां थो, अंदरे खीसे में ॾिसां थो मूंखे आहे कुझु की न। उन ॾींहुं मूं कुझु की न पाण सां खयों। तॾहिं मूं हिन फ़क़ीर खे चयो मुंहिंजा प्यारा भाउ, मूंखे माफ़ु कजि, मूंखे आहे कुझु की न जो मां तोखे ॾियां। चईं इहे अखर हिन फ़क़ीर ॿुधा, हुनजो मुंहुं अची चिमकियो, पाण अची नचो ख़ुशीअ में। अरे चयईं तो मूंखे सभु कुझु ॾिनो, तो मूंखे सभु कुझु ॾिनो, तूं ई पहिरियों माण्हू आहीं हेतिरनि सालनि में। हेतिरा साल मां पिपिनियो आहियां। आई एम अ बेगर, आई कीप ऑन बेगिंग डे आफ्टर डे। हेतिरनि सालनि में तूं पहिरियों इंसानु आहीं जो मूंखे पंहिंजो भाउ करे तो लिखियो आहे। तो चयो मुंहिंजा प्यारा भाउ, मूंखे तो सभु कुझु ॾेई छॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मिठो ॿोलणु, निह चलणु, हथऊं बि कुझु ॾे, वञो ॾींदा। गुरुदेव चयो न, द लाइट ऑफ सेवा, द लाइट ऑफ सर्विस, रोशनी सेवा जी, वञो ॾींदा। जेकी ॾियो था सोई
तव्हांजे अकाउंट में दुर्ज थिए थो। बाक़ी जेकी छॾे वञो था तंहिंजी त अलाए कहिड़ी हालत थिए थी, ख़बर बि कोन थी पवे। हिकु मल्टाई मिलोनियर अमेरिका जो चवंदो हो, द मैन हू डाइज़ रिच डाइज़ डिसग्रेस्ड। जेकॾहिं को माण्हू वॾी मिल्कियत छॾे थो वञे त उहो पंहिंजी पत विञाए थो वञे। अरे हेॾी तोखे मिल्कियत हुई, तूं ॾेई छॾी आहे न, तूं ॾेई छॾी आहे न। मिल्कियत तोखे मिली छाजे वास्ते? तोखे मिल्कियत मिली टू शेयर इट विथ अदर्स। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ मीरा विद्या हलचल फ़क़ति ॿारनि वास्ते की न अथव, फ़क़ति बालकनि वास्ते की न अथव, पर असां मां हिकु हिकु वास्ते अथव, हिकु हिकु वास्ते। के साल अॻु हिकु माण्हू अमेरिका मां लिखियो, अमेरिका मां ख़त लिखियईं, चईं मूंखे ॿुधायो, कैन आई बी अ मेंबर ऑफ दिस ग्रेट मूवमेंट which is dedicated to the service of great ideals। ही माण्हू चए थो मूंखे ॿुधायो त मां इन मीरा मूवमेंट जो हिकु मेंबर थी सघां थो, छो त मूंखे इहा मूवमेंट ॾाढी वणे थी। ॾाढा सुठा आदर्श आहिनि इन मूवमेंट जा। असां मां हिकु हिकु मेंबर थी सघे थो, हिकु हिकु मेंबर थी सघे थो। फ़क़ति हिकु शर्त आहे, उहो शर्त कहिड़ो? गुरुदेव साधू वासवानी ॿुधायो, अॼोके ॾींहुं 1933 सुबुह जो सवेर 5 बजे प्रभात जे परदे में गुरुदेव ॿुधायो त कहिड़ो शर्त? अॼु ॿुधायईं न असांखे त मूं उपनिषदनि मां पाठ कयो, कठो उपनिषद मां पाठ कयो आई। कठो उपनिषद जा 2 अखर वरी वरी गुरुदेव चाढ़िया, उत्तिष्ठ जागृत, उत्तिष्ठ जागृत, उत्तिष्ठ जागृत। उथो जागो। घणो वक़्तु सुतल रहंदा, घणो वक़्तु ग़फ़लत जे गार में गुज़ारींदा, घणो वक़्तु निंड में रहंदा। जाग जाग मन निंद न करी, अब तो रोशन होया रे, हीरे जैसा जन्म अमोलख, को ॾींहुं बदिले खोया। अॼु जीअं वीचार पे कयुमि, मुंहिंजो हथु धुॾणु लॻो ऐं मुंहिंजे हथ के अखर लिखिया जेके पाण सां खणी आयो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन्हनि में इहा ई सिख्या मूंखे मिले थी। कहिड़ी सिख्या? उथ जाग प्यारे अखियां खोल, उथ जाग प्यारे अखियां खोल, सभु फ़ानी अथई गोबिंद गोल, गोबिंद गोल। हिन दुनिया में तूं आयो इन वास्ते आहीं त तूं गोबिंद जी ॻोल्हा करी, पर तूं छा वेठो करीं? पंहिंजो वक़्तु कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में पियो विञाईं? उथ जाग प्यारे अखियां खोल, सभु फ़ानी अथई गोबिंद गोल। पाछनि पुठियां पियो डोरूं पाई, सोना श्वास अजाया विञाई। ही धन दौलत इंद्रिय भोग, ही धन दौलत इंद्रिय भोग, अथई परछाइयां मिरियो ई रोग। उथ जाग प्यारे अखियां खोल, सभु फ़ानी अथई गोबिंद गोल। ही जिन ॻाल्हियुनि पुठियां तूं पंहिंजी शक्ति पियो विञाई, पैसो पदारत, धन दौलत, इंद्रियुनि जा मज़ा, स्वादु तोखे खपे ज़बान जो, इन करे जानवरनि खे पियो कोहाई। ही सभु परछाइयां अथई, ही सभु पाछा अथई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही धन दौलत इंद्रिय भोग, अथई परछाइयां मिरियो ई रोग। नेठिननि मां रोग निकिरे थो। असीं बराबरि कुझु मज़ो वठूं था, कुझु मज़ो स्वादु असांखे मिले थो, पर उन जे पुठियां चैबुक रखियो आहे। जॾहिं रोग निकिरे थो शरीर मां, का न का बीमारी थिए थी, का न का तकलीफ़ थिए थी, उन वक़्तु चऊं था असां छा कयो जो असांखे हीअ बीमारी थी आहे।
अरे जॾहिं आइस्क्रीमूं ते खाधियूं आहिनि नेबराजाणीअ जूं तॾहिं त तो पुछो कोन त हूं छा कयो आहे जो मूंखे आइस्क्रीमूं मिलियूं आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन्हनि जे पुठियां पियो अथव, असुलु पियो आहे, इन में ॿिज रुगो कंहिं वक़्तु तो फुटे उनजी ख़बर कीन। पाछनि पुठियां पियो डोरूं पाई, सोना स्वास अजाया विञाई। ही धन दौलत इंद्रिय भोग अथई परछाइयां, मिरियो ई रोग उथ जाग प्यारे अखियां खोल, सब फानी अथई गोबिंद गोल। मानिक जन्म जो कदुर सुञाण। Throughout all the ages of history, holy ones, men of God, saints, सतपुरुखस जेके आया आहिनि संत सतपुरुख प्रभुअ जा प्यारा, इहा ई हिकु ॻाल्हि चई अथनि, मानिक जन्म जो कदुरु सुञाणो। तव्हांखे प्रभुअ द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ लाइफ ॾिनी आहे। केतिरियूं आहिनि न त वराइटीज़ ऑफ लाइफ, मच्छर, मुंगर, जीत, जानवर। तव्हांखे वेही चूंडियई, तव्हांखे इंसानी जून ॾिनी अथई, तई इंसानी जून जो क़दुरु नथा सुञाणो। मानिक जन्म जो क़दुरु सुञाण, पाण में पेही पाण पछाण। तोखे इन करे मिलियो ही मानिक जनम त तूं पाण में पेही वञी, पाण खे पछाणी। सची विद्या इहा आहे। सुकरात, सॉक्रेटिस 2500 वरे अॻु आयो, नवजवाननि खे चवंदो हो त सची विद्या अथव इहा, जा तव्हांखे ॿुधाए त तव्हां केरु आहियो। नो दाई सेल्फ। नो थी स्यूतान, ग्रीस में ग्रीक ॿोलीअ में ॻाल्हाईंदो हो, नो थी स्यूतान, नो दाई सेल्फ, नो दाई सेल्फ। मानिक जे देह जो क़दुरु सुञाण, पाण में पेही पाण पछाण। फ़र्ज़ पंहिंजा सभेई पाल। ईअं न त तोखे दुनिया छॾे वञी कंहिं झूने झंगल में विहणो आहे, न न न न, पंहिंजा फ़र्ज़ तूं पालन कर। फ़र्ज़ पंहिंजा सभेई पाल, दिलि जे अंदरि बाल गोपाल, दिलि जे अंदरि बाल गोपाल। उथ जाग प्यारे अखियां खोल, सभु फानी अथई गोबिंद गोल। नूरीअ जी तूं सुन पुकार, नूरीअ जी तूं सुन पुकार, नूरीअ जी तूं सुन पुकार। दादा श्याम मंत उचार, हरे कृष्ण हरे राम, दादा श्याम 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 नूरीअ जी तूं सुन पुकार, दादा श्याम मंत उचार। हरे कृष्ण हरे राम, दादा श्याम। नाम प्रभु जो गाए ध्याए, नाम प्रभु जो गाए ध्याए। अंजलि अंतर ज्योत जगाए। जंहिं ज्योत जो ज़िक्र गुरुदेव अॼु असां सां कहिड़नि न मिठनि अखरनि में कयो। द लाइट ऑफ प्योरिटी, द लाइट ऑफ सेवा, एंड द लाइट ऑफ लव, एंड द लाइट ऑफ लव। वधीक चवंदुसि की न, वरी तव्हांजे चरणनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनी खां आसीस पिना थो। शल मुंहिंजे अंदरि बि इहा जोत जॻे। शल मां बि मिठो ॻाल्हाइणु सिखां, शल मां बि न्यूरत में हलणु सिखां, शल मां बि ॾियणु सिखां। मिठो ॿोलणु, निह चलणु, हथों भी कुछ दे। रब उतना दे पास, वो जंगल क्यों ढूंढे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति
शांति। प्रभु तेरी कृपा से सब काम